वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। ऐवान सदर पहुचण ते सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जी आजा कई। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सां गॾु नायब वज़ीर-आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर ऐं नाणे वारी वज़ारत जूं अख़्तियारियूं बि मौजूद हुयूं। सदर ऐं वज़ीर-आज़म विच में मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी बजट बाबति मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई, जॾहिं त आज़ाद कश्मीर जी हाणोकी सूरत-हाल ते बि ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। ही इंतहाई अहम मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां तव्हांखे आगाही ॾियूं पिया। ऐवान सदर पहुचण ते सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जी आजा कई। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सां गॾु नायब वज़ीर-आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर ऐं नाणे वारी वज़ारत जूं अख़्तियारियूं बि मौजूद हुयूं। सदर ऐं वज़ीर-आज़म विच में मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी बजट बाबति मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई, जॾहिं त आज़ाद कश्मीर जी हाणोकी सूरत-हाल ते बि ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। ही इंतहाई अहम मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां नाज़रीन तव्हांखे आगाही ॾियूं पिया। कुझु देरि पहिरीं पीपी चेयरमैन सां बि वज़ीर-आज़म जी मुलाक़ात थी हुई। हिन वक़्तु सदर आसिफ अली ज़रदारी सां ही अहम मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां नाज़रीन तव्हांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। ऐवान सदर पहुचण ते सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जी हाजा कई। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ सां गॾु नायब वज़ीर-आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर ऐं नाणे वारी वज़ारत जूं अख़्तियारियूं बि मौजूद हुयूं। सदर ऐं वज़ीर-आज़म विच में मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी बजट बाबति मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई, जॾहिं त आज़ाद कश्मीर जी हाणोकी सूरत-हाल ते बि ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि।